ओम साईं राम। गुल सतटियो। चावड़ी जो समारोह। बाबाजन बाल ब्रह्मचारी हुआ ऐं पुरुषनि खे भाउरनि जिया ऐं स्त्रियुनि खे भेण समान ॾिसंदा हुआ। संदसि संगत में असांखे ज्ञान जी प्राप्ति थी ऐं नाम सिमरण जो रस ऐं आनंद जो अनुभव थियो। वेदांत जी बिल्कुलु चिटी सम्झाणी असांखे चावड़ीअ जे समारोह वक़्तु मिली। उहो समारोह जो जलसो अहिड़ो त दिलि लुभाईंदड़ हो जो अञा बि अखियुनि अॻियां पियो फिरे। बाबाजन हिकु राति मस्जिद में ऐं ॿिए राति चावड़ी में आराम कंदा हुआ। मस्जिद में आराम वारी राति जो सभु प्रेमी भक्त अची इकट्ठा थींदा हुआ ऐं कलाकनि जा कलाक भॼन पियो हलंदो हो। मस्जिद में हिकु तरफ़ सिंगाल रथ रखियलु हूंदो हो ऐं ॿिए तरफ़ तुलसी वृंदावन जो नज़ारो सजायल हो। भॼन जा रसीला भॼनायक, के करताल, के कंजियूं, के चपलियूं, मृदंग, गंजरियूं, ढोल वग़ैरह जा साज़ खणी सभा जे मंडप में वेही कीर्तन आरंभ कंदा हुआ। पर सभिनी भॼनायकनि ऐं प्रेमी भक्तनि खे छिकंदड़ हिकु बाबा जी शख़्सियत ई हूंदी हुई। मस्जिद जे अंगण में के प्रेमी रथ खे पिया सिंगारींदा हुआ, के बालकनी खे पिया चिलकाईंदा हुआ, के ॾिया वारे कतारनि में पिया रखंदा हुआ, के साईं बाबा की जय जा बुलंद नारा हणी सॼे अंगण खे मथे खणी छॾींदा हुआ। मतिलबु त मस्जिद वारी राति जो मस्जिद में ॾियारी थी वेंदी हुई। मस्जिद जे ॿाहिरां साईं बाबा जो ख़ूब सिंगारियल श्याम सुंदर घोड़ो बीठो हूंदो हो। जॾहिं चावड़ीअ में राति जो आराम लाइ वेंदा हुआ तॾहिं सभु प्रेमी भक्त अवल मस्जिद में अची इकट्ठा थींदा हुआ ऐं पोइ बाबाजन खे विच में करे चावड़ी ॾांहुं वेंदा हुआ। बाबाजन पाण फ़क़ति कफनी पाए, कच्छ में टंडो खणी, चल में तपाक हथ में खणी, कुल्हे ते चादर रखी खड़ा थींदा हुआ ऐं पोइ मस्जिद जे धूणीअ खे चङी तरह तेज़ करे ॾिया विसाए निकिरंदा हुआ। तात्या पाटिल जी भॼन मंडली अॻियां ॻाईंदी ऐं नचंदी हलंदी हुई। उन्हनि जे अॻियां रंग बिरंगी आतिशबाजी जलाई वेंदी हुई ऐं शामिलु थींदड़ माण्हुनि खे के ताड़ियूं वॼाए, के कुझु न कुझु वॼाए पुठियां हलंदा हुआ, के मौज में अची नचण ऐं फेरियूं पाइण लॻंदा हुआ ऐं स्वर्ग जे अप्सराउनि जी नाच जहिड़ी मौज अची वेंदी हुई। सरगस जय जय जे नारनि सां शुरू थींदी हुई ऐं रस्ते जे ॿिन्ही पासे मर्द ऐं ज़ालू बीह वेंदा हुआ। जॾहिं सरगस चावड़ी वटि पहुचंदो हो त सभु मर्द ज़ालू ख़ुशी में झूमंदा, नारा हणंदा हुआ ऐं कुंड वटि पहुची बाबाजन चावड़ीअ जे साम्हूं थी बीहंदा हुआ ऐं संदसि मुख उभरंदड़ सिज जहिड़े लाल शोभा ॾींदो हो। चावड़ीअ जे ख़ासि समारोह जे मौक़े ते माण्हुनि जी हिकारी पीअ वधंदी हुई ऐं सिरगस में आयल माण्हुनि जो आनंद जो परोवार कोन रहंदो हो। बाजन वारा सिरगस जे अॻियां ख़ूब बाजा वॼाईंदा रहिया ऐं जॾहिं बाबाजन पंहिंजो साॼो हथु हेठि मथे करे बाजन सां गॾु हलायो त हिननि ज़ोर सां ॿिया बाजा बि वॼाया। पोइ काका साहिब दीक्षित चांदीअ जी थालीअ में गुल ऐं गुलाल रखी बाबा जे सम्मुख अची मथां पुष्पनि ऐं गुलाल जी वर्खा कई त बाबाजन जो सुंदर मुंहुं लाल रंग वांगुरु वधीक बहकणु लॻो ऐं सभिनी जय जय जी धुनीअ सां आसमान मथे खणी छॾियो। प्रेम जी लहर में अची भगत मालसापति मधुर नाच करणु लॻो। हथ में शामियादाना खणी तात्या पाटिल बाबाजन जे खाॿे पासे, मालसापति साॼे पासे खां नचंदा रहिया त सरगस जी शोभा अॻे खां सवाई थी। जा सभिनी इकट्ठे थियल माण्हुनि ॾिसी ख़ूब ताड़ियूं वॼाए वाह वाह कई। मतिलबु त वायुमंडल में आनंद जूं लहरूं पए लॻियूं। पोइ बाबाजन सभिनी ॾांहुं नज़र डोड़ाए मुश्किल चावड़ी में अंदरि गिड़िया, जिते तरह तरह जा शामियादाना रंग बिरंगी शीशनि सां चिल्का कढी रहिया हुआ। अंदरि हाल में घिड़ी तात्या पाटिल बाबाजन लाइ आसन विछायो। बाबाजन जॾहिं आसन ते वेठा तॾहिं संदसि ॻिचे में अंग रखो विधो वियो ऐं मथे ते सोनो मुकुट पातो वियो ऐं गुलाल जे पाणी जे मथनि ऐं सारी आयल संगत ते वर्खा कई वई। उनखां पोइ सारी आयल संगत नंबरवार अची बाबाजन जी पूॼा कई ऐं बाबाजन इंद्र समान सभा में पिया बहकिया। नाना साहिब भगत वरी हिकु शाही छटी खोली बाबा जे पुठियां लठ में ॿधी ॿिहारी। बापू साहिब जोग थालीअ में बाबा जा पेर धोता, हथनि खे चंदन लॻायो ऐं वात में पान विधो। बाबा जॾहिं थूत ते टेक ॾेई वेठा त के भक्त जिन चंवर ऐं के मखा बाबा जन मथां झुलाइण लॻा। पोइ श्यामा भक्त बाबा जन जी चिलम तयारु करे तात्या पाटिल खे ॾिनी, जंहिं फूक लॻाई ऐं पोइ बाबा खे छिकण लाइ ॾिनी। बाबा जे छिकण खां पोइ
किन प्रेमियुनि वारी वठी उन चिलम मां सोटा कढिया। धन आहे उहा सभागी चिलम जंहिंखे बाबाजन जा पौत्र हथ छुईंदा हुआ ऐं पोइ वरी उनखे पंहिंजे मुख ते लाहींदा हुआ। धन्य आहिनि उहे प्रेमी जन जिन खे बाबा जे चरण छुअण जो मौक़ो मिलियो ऐं जिन बाबा खे गुलनि जे हार सां जींदे छॾियो, पंहिंजे मर्ज़ी मूजिबि बाबा जिन जी अर्चना पूॼा कई ऐं बाबा जिन माठ मीठ में स्वीकार कई। आख़िर में मंगलाचार जा गीत ॻाया विया ऐं आरती कई वई। आरती समाप्त थियण बैदि सारी आयल संगत प्रणाम करे हलंदी रही। उन खां पोइ तात्या पाटिल वरी बि बाबा जिन खे चिलम छिकण लाइ ॾिनी। गुलाब जो पाणी छणकाए ऐं इत्र वग़ैरह लॻाए मोकिलायो त बाबा जिन चयो, तात्या मुंहिंजी देखभाल चङी तरह कजांइ। हींअर भले वञ, पर राति जो कंहिं वक़्तु अची नज़र कढी वञिजांइ। तात्या हथ जोड़े सतवचन चई मोकिलाए पंहिंजे घर वियो। हिन जे वञण खां पोइ बाबा जिन ख़ुदि चादरियूं विछाए उन ते विश्राम कयो। पाठकनि खे वेनिती आहे त सुम्हण महिल हू मथियों नज़ारे जी तस्वीर करे पोइ बिस्तरे ते सुम्हंदा त खेनि फ़्रहती निंड ईंदी। ओम साईं राम। गुल सतटियो पूरो थियो।